संतोषा प्ले कार्ड आई प्रेस क्लब जे मेन चौक ते सभी आशिकन खे गुजारिश है तो समूह आशिक मथे साफ़ी दोस्त हुजनि, बाक़ी सब दोस्त हेठल अॻियां हिकिड़ी चेन ठारायो, वॉलेंटियर जेके दोस्त अॻियां हिकिड़ी चेन ठारायो। काशिफ लाखो खे गुज़ारिश है त अॻियां वॉलेंटियर दोस्तनि जी हिकिड़ी चेन ठारायो ऐं सभई हिते वॉलेंटियर दोस्त बीह रहो। सभी ते बीह रहो। सिंध में धारा, सिंध में धारा, इते सब बीह रहो, इते सब बीह रहो। सभी ते सभी आशिक इते बीह रहो। जसकम चेयरमैन सुनान खान कुरैशी के गुजारिश है तो पान मथे स्टेज ते अचन ऐं समूरनि खे गुजारिश है इते वेही रहो। समूरा आशिक इते वेही रहो। कोशिश करो सब पुरमन तरीके से सब को दोस्त मथे ना अचे, को दोस्त मथे ना अचे, को दोस्त मथे ना अचे, सब पोते हलावनो स्पीकर न खपरे ना पोते 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 बाबा पोते हलावनो गार्डन में पोते छिटा खुलासा थी दियो सब पोते हलावनो यार स्पीकर न खा पासे दे शोभान माटी पोते चेन ठहरायो सभी के पोते कयो चेन ठहरायो सभी दोस्त चेन ठहराए पोते रखो सभी पोते हलावनो दोस्त पोते नारका मानन में पोते ना एक ना है हेलो हलाई बाबा मैंने बस चोरी चढ़े हुए थे चार घंटा में शुरू किया आसान है हेटलो छाए मिस्त्री जब अदा पोते छुटा तो देर ताई हलंदो पोते छुटा थी हलावनो ना पोते थे नरवाड़ी को पोते थे पोते हलावनो जे आसानी से सुने तरीके से सभी के बुधी सको सभी आशिकन के गुजारिश है तो पोते हला लो सभी के गुजारिश है तो पोते अदा साइड ना लेकिन पोते हला लो साइड ना दोस्त पोते हलावनो पोते साईं अदा ही साइड वाला दोस्त शोभान ही जगह दोस्त बिठान पोते पे हरे ना ई पासन इको साल वाली गाड़ी वाला दोस्त पोते हलावनो प्रोग्राम की कार्रवाई के हलाइंदे एक दफो बिहार पंहिंजे एजेंडा के दोहराइंदे नारन जी गूंज कंदासीं त सिंध में धारा सिंध में धारा सिंध में धारा सिंध में अफगानी सिंध में बिहारी सिंध के कौमी मज़हमती शायर
मारे दबाई थे जिस कम दे एहतजाज में चलते भली कार ते देखो ऐं खेसि गुज़ारिश था कयूं अची हिन वतन जे आशिकनि सां मुखातिब थी। मोहतरम मार दबाई साहब। हिते हीअं रश अगर कोई तो खुली थी तो वधीक सुहिणा लॻंदो। या महिरबानी कयो ही जेके दोस्त बीठा आहियो पोयां दोस्त वेठा आहिनि तव्हां बि वेही रहो। पोयां दोस्त वेठा आहिनि तव्हां बि वेही रहो। दोस्त वेही रहो सभई वेही रहो सभई वेही रहो तो हवा लगे सभिनी खे वेही रहो। खुला साथी वेही रहो वेही रहो सभई दोस्त वेही रहो। मैं दबाई साहब। न तारा खपन था न तारा खपन था न की चंद्र घुर्जे न यूरोप न को एशिया खंड घुर्जे लाहौर गुजरात पिंडी पिशावर न कोहे मरीमा काई कुंड घुर्जे तुझी तोखे जन्नत खुदा शाल बख्शे मुखे बस रिवाई मुझे सिंध घुर्जे। अॼु कहना गो अफगानी गो एहतजाज में शरीक थींदड़ महब वतन सिंध जो पुटन जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी समेत उन्हनि जी सॼी तंज़ीम ऐं मुंहिंजे सॼी सिंध जा ही नौजवान सुभाणे जा वारिस धरती जा वारिस हक़ मौजूद जीअसि। दोस्तों तहरीकूं जनम तॾहिं वठंदियूं आहिनि जॾहिं धरतियूं रत घुरंदियूं आहिनि उन्हनि खे ॾिबो आहे। शहीद बिलाल काका पंहिंजो रत ॾिनो ऐं पंहिंजे नफ़रत जो इज़हार कयो। उहो तव्हां खां ई उथंदड़ तहरीक जेका अॻई असांजा क़ौमी दोस्त सभु असां आहिनि सफ़र में हासिल बाबा ही धारिया अफ़गानी असांजी धरती मुक़दस सिंध मां पंहिंजा पलीत पेर लाहे वञनि। पर शहीद बिलाल काका जो रत एतिरो त क़ीमती हुयो जो जेतिरा रत जा फुड़ा हुन धरती ते किरिया सिंध जो नौजवान बुढ़ो बच्चो सभिनी उथी हकल करे चयो त गो अफगानी गो ऐं जीअसि। हीअ जेका सिंध में लहर उथी आहे ऐं इहा का गैर कानूनी कोन्हे। 1979 खां पोइ पाड़े जे मुल्क में जंग लगी रशियन अफगान जंग खां पोइ उतां जी अवाम खे हिन मुल्क मुहाजिर तौर पनाह ॾिनी त जेसी तो तव्हांजे मुल्क में अमन थिए तव्हां असांजे मुल्क में रही सघो था। ऐं उन्हनि माण्हुनि हिते अची करे पोइ जेको असांजे सिस्टम जी कमज़ोरी हुई नादरा में वेठल के दलाल के धारे जा फर के गद्दार जिन वॾनि हज़ारनि ते पंहिंजे अमल जो सौदो कयो जेको मां जो सौदो करे उन खे बेगैरत खां वॾी ॻाल्हि निभी आहे। उन्हनि हज़ारनि चंद हज़ारनि ते डोमिसाइल शनाख्ती कार्ड अफगान मुहाजिरीन खे ठाहे ॾिना जेके हिन धरती जा बाशिंदा करार ॾिना विया। उन्हनि ते हुननि मिल्कियतूं ख़रीद कयूं। सिंधी कौम खे हीरोइन जी ख़बर कोन हुई। सिंधी कौम खे क्लैशनकोफ जी ख़बर कोन हुई। असां त मोहब्बत करण वारा माण्हू आहियूं। ही त मोहब्बत करण वारी धरती आहे जेका गुलाब जा गुल ॾींदी आहे। असांखे हुननि क्लैशनकोफ ॾिनी हीरोइन ॾिनी आफीम ॾिनी। अॼु जेकॾहिं सिंध में चइनी पासे जेका बदअमनी जीतरियूं क्लैशनकोफूं जेके हज़ारे किलोमीटर करे सिंध पहुचन थियूं जेका सभिनी सियासी समाजी इदारनि सरकारी इदारनि खे ख़बर आहे त ही हथियार अचनि किथां था छो त सिंधी क़ौम कारतूस बि नाहे ठाहींदी। सिंधी क़ौम पुरअमन क़ौम आहे। सिंधी क़ौम कारतूस बि कोन ठाहींदी आहे पर हुतां
हथियारनि जूं ट्रकूं, चरसनि जूं हीरोइन जूं ट्रकूं अचनि पियूं। सभिनी इदारनि खे ख़बर आहे त सिंध में तबाही फैलाईंदड़ अफगान वाना वज़ीरस्तान जो पठान आहे, जिन हिते अचे होटलनि जी आड़ में मंशियात विकिरो था कनि। हुननि जा होटल लाइन जा होटल ॾिसंदो त ज़ेर ज़मीन तहखाना आहिनि, जिन ते ट्रकूं चरसनि जूं हीरोइन जो रखनि था, हथियारनि जो रखनि था, ऐं उहो पोइ हिन मासूम नादान क़ौम ते इस्तेमालु थिए थो। सो सिंधी क़ौम को बि गैर कानूनी इख़लाक़ी ऐं जमहूरी नारो असांजो इहो हक़ आहे, ऐं पंहिंजी धरती असांजो वतन आहे, सिंध असांजो वतन आहे, ऐं सिंध वतन जी हिफ़ाज़त हर गैरतमंद पुट ते फ़र्ज़ आहे। सो सॼी सिंध हुकूमत खां वठी वफ़ाक़ ताईं यको वक़्तनि खां सिंधी क़ौम रोडनि ते बाबा ही जेके नाजाइज़ धारिया आहिनि इन्हनि खे कढो। अञा ताईं सिंध हुकूमत ख़ामोश आहे, पर असां सिंध जे गैरतमंद पुटनि खे चऊं था अचो त पंहिंजो हिकिड़ो वाइदो कयूं, इन धारे पठान जो समाजी मुआशी बाइकाट कयूं था। सिंध जो कसम खणी नारो हणिजो त बाइकाट कयो था, कंहिं बि क़िस्म जी ख़रीदारी जो बाइकाट कयो था त पोइ पंहिंजे धरती जे कसम जी लज रखिजो। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि करे जीअं हेलो ये जो दोस्त वॾे झंडे वारो आहे, इन गुज़ारिश आहे त सफ़ा पोइते हलियो हले, सफ़ा पोइते हलियो हले, इन सफ़ा पोइते गुज़ारिश आहे त पोइते हलिया वञ। वॾे झंडे वारा सभु पोइते हलिया हलो, सभई पोइते हलिया हलो, आख़िर में सही आख़िर में हलिया हलो। हाणे जिसां जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र मोहतरम अशरफ कलोड़ो खे गुज़ारिश कंदुसि त अची अवां सां मुखातिब थिए। मोहतरम अशरफ कलोड़ो। मां ॼाणिया थो तोखे ख़ूब सुञाणिया थो, तूं यार आहीं गद्दारनि जो, मां साथी चंड सितारनि जो, तूं लाशनि ते तो दंद पटी, मां लुड़क अखियुनि मां हारियां थो, मां सूलियत बि सच चई अंदर तुंहिंजो साड़ियां थो। दोस्तो, हिन रैली जी अॻुवाणी कंदड़ असांजे पार्टी जा चेयरमैन मोहतरम सुनान खान कुरैशी साहब, भाऊ अमजद मैसर, ॾाढो वतल सुमरो, भाऊ मोमिन समो, दीदार श्याम, आसिफ रज़ा मंसी, शाबान माटी, हनान अब्बासी ऐं मसूद शाह ऐं जसकम जसाब जा कारकुनो, हिन रैली में आयल सिंधवासियो, जिए सिंधु देश, जिए साईं GM सैयद, जिए शहीद बशीर खान कुरैशी। दोस्तों, ये रैली असांजी उन नाम निहाद अफगाननि जे ख़िलाफ़ आहे, जेके अफगानी हिते कुझु ॾींहंनि जे लाइ महिमान थी आया, अॼु उहे वारसी था कनि त असां सिंध जा वारस आहियूं ऐं सिंध जे माण्हू सां विख ते नाइजारियूं थियूं थियनि। पर दोस्तो, असां उन्हनि खे ॿुधाइणु घुरूं था, इन में वॾी इन्वॉल्वमेंट उन सिंध हुकूमत जी आहे, जेका सिंध हुकूमत पंहिंजी नाम निहाद पॉलिसियुनि जे बुनियाद ते हिन सिंध वासियुनि सां ॾाढो जबर कंदी पई अचे। सिंध में रहंदड़ 40 खां 60 लख अफगानी, बिहारी ऐं बंगाली हिते रहनि था। असांजी जीअं सिंध क़ौमी मुहाद जी पॉलिसी इहा ई त असां था चऊं जेके बि हिन सिंध जे अंदरि अफगानी था रहनि, बिहारी था रहनि, धारिया था रहनि, उन्हनि खे हिन कोर्ट जे बुनियाद ते जेके सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो ॾिनो आहे त बाबा हिन अफगाननि खे हितां कढियो वञे, पर सिंध हुकूमत अञा ख़ामोश रही पई आहे। हिन सिंधी माण्हू जो क़त्लेआम कराइण में वॾो हथु उहो सिंध हुकूमत जो आहे। दोस्तों, सभ खां पहिरियां उन्हनि जी पॉलिसी आहे त सिंध जे अंदरि जेके एजुकेशन बोर्ड आहिनि, लाड़काणो बोर्ड हुजे, सखर बोर्ड हुजे,
नवाबशाह बोर्ड हुजे, हैदराबाद बोर्ड हुजे, बुनियादी जेको आहे सो उन्हनि खे उते तालीम ॾियारी थी वञे के तालीम वठण ते इम्तिहान था अचनि 9 जा 10 जा फर्स्ट ईयर इंटर जा। उन सभिनि खे पिशावर जे माण्हुनि खे पंजाब जे माण्हुनि खे बिहारियुनि खे हिते दाख़िला ॾेई ऐं सिंध जी कोटा ते हुननि खे कमीशा ठाहे ॾिना था वञनि। इहा बुनियादी जेके तालीम बोर्डनि जा बि सरबराह आहिनि उहा सिंध हुकूमत ई आहे। हिन हर बुनियाद जे अंदरि उन सिंध हुकूमत खे असां चुता था ॾियूं जेकॾहिं हितां जी नाम नियाद पॉलिसियूं ही ख़तम न कयूं वयूं त सिंध जा शागिर्द ही साईं जीएम जा पोलग और शेख बशीर खान जा सचा सिपाही तव्हांजी रस्ता रोकंदा ऐं तेसीं ताईं सुख सां न खंदासीं जेसीं ताईं गो अफ़गानी गो ऐं धाया सिंध मां न कढंदासीं। आख़िर में आउं इहो ई चवंदुसि मूं ॾातन थी आंदी आहे थी तंद विढ़े तलवारुनि सां था भारी तुंहिंजा बुर्ज लुॾनि तूं हिणियो आहे हथियारनि सां तूं हिणियो आहे हथियारनि सां। जीए सिंध। अॼो के एहतजाज जी जीअं त हिकिड़ी एजेंडा आहे तंहिं करे इन नारे जो वर्जाव ज़रूरी आहे। सिंध में धारा आख़िर ताईं, सिंध में धारा, सिंध में धारा, सिंध में धारा। आओ जे सिंध कौमी महाज जे कल्चर सेक्रेटरी मोहतरम ॾाढो तार सुमरो खे गुज़ारिश कंदुसि त जीअं असां मुखातिब थिए। ॾाढो तार सुमरो। जॾहिं अंग उघाड़ा पाण ॾिसां थो, जॾहिं अंग उघाड़ा पाण ॾिसां थो, वतन मंझि वांगी बेगाड़ा ॾिसां थो, दुखनि मंझि ॾुकारियल ॾाॾाणा ॾिसां थो, सॼी सिंध जा संग सारा ॾिसां थो, मां लवलो लुछां थो तॾहिं कुझु कुछां थो, हक़ीक़त में फाहीअ जो हक़दार आहियां, चयमि सच सूलीअ सदावार आहियां, मां गद्दार आहियां, मां गद्दार आहियां। जीअं सिंध कौमी महाज जा बहादुर चेयरमैन शहीद सिंधु देश बशीर खान कुरैशी जा वारिस साईं जीएम सैयद जे रहबरीअ जा सरवार जिस्कम जा बहादुर अगवार सलमान खान कुरैशी, भा अमजद महेसर, दीदार शान, भा मोमिन समो, आसिफ मंसी ऐं मुंहिंजा ॿिया बहादुर साथियों, साहबी भाइरो, जस्कम जा कारकुनो, अगवाड़ो, जीए सिंधु देश, जीए साईं जीएम सैयद, जीए बशीर खान कुरैशी जी जिदोजहद सिंध घुरे थी आज़ादी। अॼु जस्कम जो चेयरमैन तव्हांजे विच में अलाए केतिरे वक़्त खां पोइ मौजूदु आहे। काल्ह चंद ॾींहं अॻु में सखर जे अंदरि, सखर खां अॻु में जहिड़ी महिल सिंध जे अंदरि गौर सां ॿुधो, फिक्र सां ॿुधो भाइरो दोस्तो, सिंध जा मालिक, सिंध जा वारिस तव्हां आहियो। तव्हांखे मौजूदा सूरत हाल खां वठी पंहिंजे नसलनि खे बचाइण ताईं तव्हांखे कमु करणो आहे। अव्हांखे इहा सभु शइ अव्हां जे साम्हूं साफ़ ऐं ज़ाहिर आहे त सिंध जे आज़ादीअ जे लाइ, सिंध जे बका जे लाइ, सिंध जे अंदरि धारनि जी आबादकारीअ लाइ, चाहे अफ़गानी हुजे, चाहे बर्मी हुजे, चाहे बंगाली हुजे, चाहे कहिड़ो बि धारो हुजे, उनमें हर अवल दस्तो जीअं सिंध कौमी महाज रही आहे, उहो बशीर खान कुरैशी जे रूप में, उहो सलमान खान जे रूप में, या पहिरीं अक्टूबर ते रहबर सिंध साईं जीएम सैयद सखर एयरपोर्ट जे रूप में।
अॼु सिंध बचाइण जो वक़्तु आहे। असांजे मथां, असांजे पार्टीअ जे मथां तमामु बढ़िया नमूने सां माण्हू हलाऊं पिया कनि। पर अॼु ॾींहं ताईं वापरे सिंध साईं GM सैयद की पार्टी उहा ई रवंदो आहे। हथ मथे करे सॼी दुनिया खे ॿुधायो तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर। आवाज़ नथो अचे, तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर, तुंहिंजो देश मुंहिंजो देश, तुंहिंजो देश मुंहिंजो देश, तुंहिंजो शान मुंहिंजो शान, तुंहिंजो शान मुंहिंजो शान। इंशाअल्लाह इन प्रोग्राम खां पोइ असांजी वरी ॿी रिथ जेकी आहे उहा हैदराबाद आहे। इंशाअल्लाह तव्हांखे सभु फ़ैसिला करे हीअ जस्कम तव्हांजी अमानत आहे। तव्हांजी अमानत में कंहिंखे बि ताक़त न आहे त कोई ख़यानत करे। जीअं सिंधु देश, जीअं साईं ॾाॾे जे नारे में हिकिड़े नारे जो इज़ाफ़ो कंदे हर पल हर दम, जोर जोर सां, हर दम हर दम, हर दम हर पल। हाणे जीअं सिंध कुंड महाज मालियात सेक्रेटरी मोहतरम मोहम्मद समो खे गुज़ारिश कंदुसि त जीअं अवां सां मुखातिब थिए। मोहतरम मोहम्मद समो। केॾो बि चाहे दुश्मन मुंहिंजो राहे न सघंदो नक्शो सिंध जो। रतो असांजो वहंदो रहंदो चवंदो रहंदो जिए सिंध जिए सिंध। जेल त शाहे फाहीअ चाढ़ियो भल कोरे छॾियो संद संद मूर न बणंदुसि चवंदो रहंदुसि जिए सिंध जिए सिंध। क़ाबिल एहतराम GS क़ौमी महाज जो चेयरमैन मोहतरम सलाम खान कुरैशी ऐं GS क़ौमी महाज जी मरकज़ी क़यादत ऐं हिन नवाबशाह शहर जा रहवासियों उनजी पसंदीदाई खां आयल दोस्तो जीअं सिंधु देश जीअं साईं GM सैयद। अॼु नवाबशाह शहर जे माण्हुनि जंहिं जोश जज्बे वलवले ॿधीअ एके इतिहाद जो सबूत ॾिनो आहे हिन नवाबशाह जे शहर में। ऐं इहा पक थो ॾियां मां तव्हांखे हिकु क़ौमी कारकुन जी हैसियत में त उहे परे ॾींहं न आहिनि जॾहिं हर घिटीअ वाण बस्तीअ में को कानी को धारिया गो जा नारा लॻी हिकु बि धारियो सिंध में न हूंदो जेको अॼु तव्हां ॿधीअ एके इतिहाद जो इज़हार कयो आहे नवाबशाह जे शहर माण्हुनि। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, असां चऊं था त मज़दूर जे नाले ते धारे माण्हू खे हिते रहण या सिंध जे मज़दूर सां नाइंसाफ़ी ॾाढा उन जे मज़दूर सिंध जे मज़दूर ते इहो धाड़ो आहे उन जे मज़दूरीअ ते। असां चऊं था त धारिया माण्हू सिंध में घुराए ज़रई ज़मीनूं उन्हनि जे हवाले कयूं वञनि। असां चऊं था त सिंध जे हारीअ जे मथां उन जे हक़नि जी हक़ तलबी थी कई वञे। उन जे हक़नि ते इहो असां धाड़ो था महसूस कयूं। सिंध जे अंदरि धारियनि माण्हुनि खे घुराए उन्हनि खे सिंध जे तालीम इदारनि में दाख़िलाऊं ॾिनियूं वञनि। असां चऊं था त सिंध जे शागिर्द सां इहा नाइंसाफ़ी ॾाढा उन जे हक़ ते इहो धाड़ो था महसूस कयूं। असां चऊं था त ही बुख बेरोज़गारी जेका सिंध जे अंदरि आहे इहा कुदरती न आहे। इन जो सबबु सिर्फ़ हिकु आहे त उहा सिंध में जेका धारियनि जी जलगार आहे, धारियनि जी जेका आबादकारी आहे, इन जो सबबु इहो आहे त असां बुख ऐं बेरोज़गारी वारी ज़िंदगी था गुज़ारियूं। पर असां चऊं था त हिन धरतीअ जा हिन वतन जा वारिस ऐं मालिक सिर्फ़ सिंधी माण्हू आहे। हितां जे कारखाननि जा मालिक वारिस सिंधी
सिंधी माण्हू आहिनि असां चऊं था त सिंधू दरिया जा वारस ऐं मालिक सिर्फ़ु सिंधी माण्हू आहिनि असां था चऊं त जेकॾहिं असांजी राय खे हिते अहमियत न ॾिनी वञी असांजे आवाज़ खे जेकॾहिं अहमियत न ॾिनी वई त पोइ रोडनि ऐं रस्तनि ते अॼु जीअं नवाब शाह जे शहर में असीं गॾु थियाऊं असां हिकु भेरो ॿीहर वञी कराची जे शहर में गॾु थी साॻी घुर कंदासीं साॻियो ई मुतालबो कंदासीं जीअं साईं जेम्स चयो त जेतिरा ॾींहं तव्हां जदोजहद में देर कंदो जेतिरा ई ॾींहं तव्हां सुता रहंदो ओतिरी वधीक तव्हांखे तकलीफ़ ॾिसंदी इन जे करे तव्हां साईं जेम्स जी पैरोकारी कंदे पैरवी कंदे उहा साॻी घुर जेका शहीद बशीर खान कुरैशी कई करजी वई उहा ई घुर कंदासीं मुंहिंजा दोस्तो भाइरो अॼु ही जेका सॼी सिंध जे अंदरि ख़ौफ़ जी लहर आहे अॼु जेका लावारस जी लहर आहे उन जो सबबु इहो आहे त हिते इनफरादी बुनियादनि ते जदोजहद थी कई वञे हिते अकेला भई फोरमन जे बुनियाद ते थी जदोजहद कई वञे पर असां चऊं था त सिंध जे माण्हुनि खे गॾिजी एके इतिहाद ऐं ॿध जे तौर ते गॾिजी हिन कुहाड़ी वारे झंडे सां गॾिजी तव्हांखे हलणो पवंदो इन में तव्हांजो आतिफ़ो आहे इन में तव्हांजो मुस्तक़बिल आहे मुंहिंजा दोस्तो धारियुनि जी आबादगारी जेकॾहिं केरु माण्हू सम्झे असां हिन चौक ते गॾु करे थी ऐं इहो मुतालबो था कयूं त गो अफ़गानी गो ईअं न थींदो पर तव्हांखे जटादार जदोजहद करणी पवंदी ऐं मुस्तक़िल मिज़ाजी सां जदोजहद करणी पवंदी लगातार जदोजहद करणी पवंदी तॾहिं तव्हां धारियुनि माण्हू खे नेकारी ॾेई सघो था अॼु नवाब शाह जे शहर में जीअं सिंध क़ौमी महाज जे कारकुननि सां ऐं जीअं सिंध क़ौमी महाज जे चेयरमैन सरार खान कुरैशी सां हीउ शहीदनि जो वारिस आहे सिंध जे शहीदनि जो वारिस आहे कुहाड़ी वारो झंडो खणी जर जॻह में निकितो आहे जंहिं पंहिंजे कुल्हनि ते पंहिंजे बाबा शहीद जो लाश कयो जंहिं पंहिंजे चाचा जो शहीद जो लाश कयो अॼु तव्हां सां हिन कुहाड़ी वारे झंडे वारनि सां तव्हां सां गॾु आहे ऐं असां तव्हांखे इहो यकीन था ॾियारायूं त हर विख ते हर पल ते तव्हां सां गॾु हूंदो तव्हांखे कतई तौर ते तव्हांखे साईं जेम्स शहीद खे सिंध जी आज़ादीअ खे शहीद बशीर खान जी ॾिनल वाट खे कतई तौर ते न छॾींदो इहो तव्हां यकीन सम्झिजो तव्हांजी महिरबानी जिन जिन क़ौमनि जंग लड़ी जिन जिन क़ौमनि जंग लड़ी ऐं वरता पंहिंजा दंग विढ़ी सैकड़ों में जिंदाबाद भिटाई मारू जिंदाबाद भिटाई सिंधी जिंदाबाद भिटाई हिन नवाब शाह जे प्रेस क्लब चौक ते शहीद बशीर खान कुरैशी खे यादि न कंदव त पोइ सचो देशी पक्को देशी सचो देशी पक्को देशी दो जन्म बशीर खान इन नारे जो तसलसल वरी इहो ई आहे दो जन्म बशीर खान सिंध क़ौमी महाज जे सीनियर वाइस चेयरमैन मोहतरम अमजद खान मैसर के गुजारिश कंदुसि अची अवां सां मुखातिब थिए मोहतरम अमजद खान मैसर सिंध मुक़दस अक़ीदो ऐं ईमान आहे सिंध इंजील गीता ऐं क़ुरान आहे सिंध जीअरे मुए अजो ऐं अमुन पाण खे हाणे आज़ाद घुरिजे वतन पाण खे हाणे आज़ाद घुरिजे वतन हिन एहतिजाजी रैलीअ जी क़यादत कंदड़ सिंधी क़ौम जा क़ाइद मोहतरम सरार खान कुरैशी साहब मुझा मरकजी उहदेदार साहबान सहाफ़ी भाइरों
प्रेस क्लब के साम्हूं गॾु थियल सिंध जा गैरतमंद बाशिंदो जीअं सिंधु देव GSI GM सैयद जीअं सिंध जो अज़ीम शहीद मोहतरम बशीर खान कुरैशी। अॼु शहीद बशीर खान जा उहे लफ़्ज़ जेको चवंदो हो त मुंहिंजो कारकुन मुंहिंजो हिकिड़ो कारकुन 1 लख जे बराबरि आहे, उहो तव्हां साबित करे ॾेखारियो आहे त शहीद बशीर खान जा कारकुन ऐं आशिक लखनि जे तादाद में अॼु गॾु थिया आहिनि नवाबशाह में। अहिड़ी गर्मीअ में अहिड़ी बरसात में ऐं उहे हुकुमरान जेके हिन ज़िले सां तालुक रखनि या सिंध सां रखनि, पीपल्स पार्टी वारा चवंदा आहिनि इक़्तिदार न मिलंदो अथनि त चवंदा आहिनि त हमें इक़्तिदार दो वरना जीअं सिंध वाले सिंधु देश बनाएंगे। असां चऊं था त तोखे इक़्तिदार मिले न मिले सिंधु देश ठहिणो आहे, ठहंदो। ऐं पीपल्स पार्टी जा हुकुमरानो अफगान खे केपू हणी कराची में 2010 में केपू हणी उतड़े रायो हो ऐं सिंध जे मुतासिर माण्हुनि खे लखियूं हणी भॼाए ॻोठनि ॾे कढियो। अॼु उहे अफगानी सिंधियुनि खे मारनि था, कोहनि था, गारियूं था ॾियनि। अॼु ई पार्टी चेयरमैन न सिर्फ़ अफगाननि जे लाइ पर सॼे सिंध में जेको बि भारियो रहे थो उन्हनि खे नेकाली ॾियण जे लाइ, छो त तव्हांजो कानून ऐं आईन ऐं कोर्टूं इजाज़त नथियूं ॾियनि त ॿाहिरि जा तड़ियल सभई अची सिंध में गॾु कयो। तंहिंजे करे सिंध पार घणेई खयो आहे, सिंध हाणे इहो धारनि जो वज़न नथी खणी सघे। सभई धारा सिंध मां लॾे वञनि, सिंध छॾे वञनि, न त ई जीअं सिंध क़ौमी महाज जेका शहीद बशीर खान जे रत मां शहीदनि जे रत मां ठहियल पार्टी आहे। मां सम्झां थो त उहा जॾहिं सखर खां हाणे हर शहर हर डिवीज़न में सुनाम खान जे क़यादत में वञे थी त ही गभरू नौजवान ही सिंध जा अरॾा पुट लखनि जे तइदाद में उथी ऐं पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त जो वचन कनि था ऐं अॼु बि इहो वचन कंदासीं। ऐं इहा घुर सां मां घणी तकरीर नथो कयां, छो त सभई आशिक पंहिंजे महबूब खे ॿुधण जे लाइ बेचैन आहिनि। तंहिंजे करे हिकिड़ो ई नारो त सिंध घुरे थी, सिंध घुरे थी, सिंध घुरे थी। महिरबानी। तुझो देश मुझो देश, तुझो रहबर मुझो रहबर, तुझो छान मुझो छान। अॼु के हिन एहतजाजी मेड़ में जीअं सिंध महाज मां 20 खां वधीक कुर्बान बम्बे साबिर सिंधी अली रज़ा सिंधी जिस कम में शमूलियत जो ऐलान कनि था, असांखे भलीकार चऊं था। हाणे जिस कम चेयरमैन खे सॾाइण लाइ जिस कम लाड़काना जे चीफ ऑर्गेनाइज़र अशरफ करोड़ अजीज शेख खे गुज़ारिश कंदुसि जॾहिं बि सिंध सॾु कयो, जॾहिं बि सिंध सॾु कयो त पइजी फटके वर वियो। असीं समूरियूं लज़तूं ताह प्यार सभु छॾे, हसीन यार सभु छॾे, नवां सिंगार सभु छॾे, विछल ख़ुशी गवाई आहे। इन जे ख़ातिर सिंध अमर तूं शादबाद थी वञी, सदा आज़ाद थी वञी। असांजो कदु खपे त छा, ॿियो असांखे खपे त छा। हाणे जंहिं शख़्सियत खे मां तव्हां ते ख़िताब लाइ सॾु कंदुसि उनखे रहबर सिंध साईं GM सैयद ॾिनल फोटा पेश कंदुसि त तोखे ॾिसंदे थियो वेसो, तोखे ॾिसंदे थियो वेसो। ॼाणे ख़ुदा सिंध जीअंदी सदा, सिंध जीअंदी सदा। तव्हांजी तारीख़ जी गूंज में जीअं सिंध क़ौमी महाज जो बहादुर चेयरमैन मोहतरम सलाम खान कुरैशी था।
ए ज़माना असांजो कबीलो कुठो खूने नाग जी कंहिंसां शिकायत ना जिए सिंध जिए साईं GM सैयद जिए शहीद बाबा बशीर खान। अॼु नवाब शाह में हिकु दफ़ो वरी उहा घुर करे रहिया आहियूं त सिंध जे वसीलनि ते गैर कानूनी अफ़गानी पनाहगीरनि समेत समूरनि दारनि खे सिंध मां निकाली ॾेई सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल कयो वञे। मुंहिंजी सिंध जा वारसो पुरअमन सियासी जिदोजहद जी ताक़त सां सिंध जो वजूद धारियुनि जी लोथ ख़िलाफ़ सिंध जी हर नंढे वॾे शहर में तारीख़ी जिदोजहद जी शुरूआत करे छॾी आहे। अहिड़ी जिदोजहद ज़रिए वक़्त जे हुकुमराननि खे मजबूर कंदासीं त अफ़गानी पनाहगीरनि समेत गैर कानूनी धारियुनि खे सिंध मां निकाली ॾेई दारी आबाद करी सिंध खे निजात ॾियारे छॾी आहे। तंहिं करे सखर खां पोइ अॼु नवाब शाह में सभई हथ मथे करे चओ त गो अफ़गानी गो। सिंध में धारियुनि जी आबादी सिंध जो अमन रवादारी सुकून तबाह कयो आहे। धारियुनि सबब मज़हबी दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदी वधी वई आहे। सिंध जा पढ़िया लिखिया नौजवान खुदकुशियूं करे रहिया आहिनि, पर अफ़गानी पनाहगीरनि ऐं ॿियनि गैर कानूनी धारियुनि खे सिंध जे डोमिसाइल ते नौकरियूं ॾिनियूं पियूं वञनि जेका हुकुमराननि जी न हली आहे। अॼोके एहतजाज में घुर था कयूं त सिंध में मौजूदा समूरी दारी आबादकारी जा डोमिसाइल PRC रद्द करे सिंध जे नौजवाननि खे सरकारी नौकरियूं ॾिनियूं वञनि। मुंहिंजी सिंध जा वारसो वक़्त जे हुकुमराननि धारियुनि खे आबाद करण लाइ खेनि सभु सहूलियतूं ॾेई कराचीअ में बैरिया टाउन समेत सभई अॼु घुर कयूं था त ॻोठाणनि ते तशदुद कंदड़नि मथां केस दाख़िल कयो वञे। मुंहिंजी सिंध जा वारसो सिंध जे तारीख़ी हैसियत जी बहाली ऐं सिंध जे वजूद ऐं बका ख़ातिर सिंध जे तारीख़ी जिदोजहद करे क़ौमी बदी ऐं सियासी सघ सां सिंध में संजीदा थींदा सिंध खे सुवारींदासीं। हाणे वरी 29 जुलाई ते हैदराबाद में क़ौमी कॉन्फ्रेंस ऐं सिंध जे क़ौमपरस्तनि अदीबनि दानिश्वरनि जी सलाह सां कराची समेत सॼी सिंध में रहबर सिंध साईं GM सैयद जी फ़िक्र जी रोशनीअ हेठि जेका शहीद बाबा असांखे अदम तशदुद जी वाट ॾेखारे वियो आहे उन ते हली करे हिकु भेरो वरी ॿीहर पंहिंजे शहर कराचीअ में गॾु थी करे इहा नारो हणंदासीं त हीअ सिंध असांजी आहे, इन जा मालिक ऐं वारिस असां सिंधी आहियूं, ॿियो केर बि न आहे। ए वक़्त शर्त पुॼाए खणी सिंधू देश ठहिणो आहे, साम्राज्य जो निज़ाम हिकिड़े ॾींहुं रहणो आहे। हक़ आहे, सचो आहे, पंहिंजो ख़्वाब जिंदाबाद, इनक़िलाब जिंदाबाद। साॻी जगह ते हले दुश्मन तो साथेड़ो आहे, धरतीअ जा दुश्मन तो साथेड़ो